अल्लाह ताला इन्हनि जे इल्म में अमल में उम्र में बरकत अता फरमाए। अज़ीज़ दोस्तों, ये दीनी इदारा आहिनि जन दीनी इदारनि जे मरहून मिन्नत तव्हां असां ताईं ही अल्लाह जो क़ुरान, ही अल्लाह जो पैगाम, ही रब जो फरमान पहुचे थो पियो। हज़ूर जी उम्मत खे हिन क़ुरान खां सवाइ ॿियो को वसीलो कोन्हे को, हिन क़ुरान पाक खां सवाइ ॿियो कोई बि राह रस्तो कोन्हे को। जेकॾहिं रब खे राज़ी करिणो आहे ऐं अल्लाह खे राज़ी ॾिसणो आहे ऐं रब साईं चाहियो था त असांखे पंहिंजे जवार रहमत में जॻह अता फ़रमाए, ऐं जेकॾहिं चाहियो था त रब असांखे पंहिंजो क़ुर्ब नसीब फ़रमाए, त पोइ हीउ क़ुरान असां ॾे उन रब्बुल उला मोकिलियो आहे। फ़रमाई इन हाज़िही तज़किरतुन फमन शाअ अत्तख़ज़ इला रब्बिही सबीला। हीउ क़ुरान नसीहत जो किताबु अथव। पोइ जेको तव्हां मुंहिंजो चाहे थो त मां पंहिंजे रब खे राज़ी हली करे ॾिसां ऐं मूंखे सिधो रस्तो नसीब थिए ऐं मूंखे रब जो क़ुर्ब नसीब थिए ऐं मूंखे रब साईं पंहिंजे जवार रहमत में पंहिंजे रहमत जे निगाहुनि में रखे, त पोइ उन खे घुरिजे त हिन क़ुरान ते हले। अल्लाह ताला इन क़ुरान पाक जे ज़रिए हिननि आयतुनि में पंहिंजी क़ुवत जो इज़हार फ़रमाए थो। फ़रमाए त सभु शइ मुंहिंजे कब्ज़े कुदरत में आहे। तव्हां दुनिया में का तकलीफ़ तव्हांखे पहुचंदी आहे, पोइ दुनिया में चवंदा हो त फ़िलाणा मदद कर, फ़िलाणा मदद कर, फ़िलाणा मदद कर। कोई बि मदद कोई नथो करे सघे पियो। मदद मां तव्हांजी कंदुसि, मां तव्हांखे ॾिसां बि हथो, मां तव्हांखे ॿुधां बि हथो ऐं मां तव्हां खां बाख़बर बि आहियां। हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं खूह में उछलियो वियो त अदा केरु गॾु हुयुसि? अबा केरु गॾु हुयुसि? केरु गॾु हुयुसि? अलाह साईं गॾु हुयुसि। हज़रत मूसा जी कॾहिं जॾहिं फ़िरौन लॻो पंहिंजे लश्कर समेत, अॻियां दरियाउ अची वियो, पुठियों फ़िरौन जी फ़ौज हुई। हज़रत मूसा खे पंहिंजी क़ौम वारा चवणु लॻा त मूसा मरी वियासीं, अॻियां पाणी आहे, पुठियों दुश्मन आहे, असां त हाणे निपुड़जी वेंदासीं। हिते ज़ालिम आहे वॾो, असांजे अॻे ई हेतिरा ॿार कुहाए छॾिया अथई। पोइ अदा उते रस्तो उन हज़रत मूसा खे कंहिं ॾिनो? चई त इन माई रबी सजा दे, मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे ऐं मूंखे रस्तो ॾींदो। पोइ रस्तो मिलियो या न मिलियो? हज़रत यूनुस सां गॾु मच्छीअ जे पेट में केरु हुयो? अलाह गॾु हुयुसि। अलाह फ़रमाए थो, जेकॾहिं हज़रत यूनुस इहा दुआ आयत करीम ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन न पढ़े हा त ललबिस फ़ी बतनिही इला यौम युबअसु। क़यामत ताईं इहो यूनुस मच्छीअ जे पेट में हुजे हा। कंहिं उतां निजात ॾिनी? रब साईं निजात ॾिनी। हज़ूर जे घर जे ॿाहिरां जॾहिं मके जे मुशरिकनि घेराव कयो हज़ूर खे शहीद करण जे इरादे सां, त उहो घेरो जेको हुयो हज़ूर जे घर जे मथां उन्हनि खे अंधो कंहिं कयो? अलाह सां कयो। उहो त रब अल्लाह तबारक ताला खे हमेशह माण्हू उन खे पुकारे, हमेशह उन खे सॾे। मुश्किल में आहे, कहिड़े बि ॾुखियाई में आहे, कहिड़ी बि तंगी में आहे, कहिड़ी बि बीमारी में वरतल आहे, कहिड़े बि ॾुख में आहे, रब खे पुकारे। वो माकुम ऐं न माकुन तुम, उहो रब तव्हां सां गॾु आहे, तव्हां जिथे बि आहे। हिते बि अल्लाह तबारक व ताला फ़रमाए थो, ऐं इंसान छा नथो ॾिसे त हे अल्लाह तबारक व ताला जेके ज़मीन जे अंदरि शयूं आहिनि इहो तुंहिंजे कम में लॻाए छॾियूं आहिनि। वण तुंहिंजे लाइ, गुल बूटा तुंहिंजे लाइ, पोख तुंहिंजे लाइ, वफ़िस समा आसमान में जेके शयूं, चंड तुंहिंजे लाइ, सिज तुंहिंजे लाइ, सितारा तुंहिंजे लाइ, जुड़ तुंहिंजे लाइ। हलो साईं, जेके दरिया में ॿेड़ा घुमनि था उन्हनि मुनफ़ो केरु थो वठे? अलाह फ़रमाए थो तुंहिंजे लाइ। वल फुल्क तजरी फिल बहरि बिअम्रिही, उहे ॿेड़ा बि अलाह जे हुक्म सां ईअं तुंहिंजे कम में रब लॻाए छॾियो आहे उन्हनि खे बि। ऐं इन आसमान खे रब साईं मज़बूत बीहारे छॾियो आहे बिना थंभे जे। ज़मीन ते किरण खां अलाह ताला उन खे झली बीठो आहे। एॾी वॾी डिघी छत दुनिया जो कारीगर नथो बीहारे सघे, फौरी तौर ते फाको अची कंदी। अलाह फ़रमाए थो त इन आसमान खे केरु बंदि कयूं बीठो आहे, केरु झलियूं बीठो आहे? अन तक़ा अलल अर्ज़, जो ज़मीन ते किरी पवे, उन जे इज़न सां आहे। अलाह बि उन जो इज़न आहे। ॿेड़ा हलनि था पाणीअ में बि उन जे इज़न सां। आसमान पंहिंजे जाइ ते मुस्तहकम बणियो बीठो आहे उन जे इज़न सां।
ज़मीन पंहिंजी पैदावार ॾिए थी पंहिंजे पंहिंजे मुंद ते पंहिंजे पंहिंजे वक़्त ते उन जे इज़न सां हर शइ जेका बि आहे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो मता लकुम तव्हांजो नफ़ो आहे इन में असांजो नफ़ो असांजो फ़ाइदो कंहिं रखियो अलाह रब्बुल आलमीन रखियो। अल्लाह ताला फरमाए थो त मां अलाह निगहबान आहियां पंहिंजे ॿारनि खे ॾिसां बि थो ऐं पंहिंजे ॿारनि जे कमनि कोताहिनि खां वाक़िफ़ थी करे पोइ बि रहम कयां थो। मां ॾिसां थो त फ़लाणो माण्हू ज़िना करे थो, फ़लाणो माण्हू शराब पीए थो, फ़लाणो माण्हू खाट हणे थो, फ़लाणो माण्हू क़तल करे थो, फ़लाणो माण्हू हीअं करे थो। मुंहिंजे अॻियां सभु शइ ईअं ज़ाहिर आहे जीअं तव्हां पंहिंजे तिरीअ जे अॻियां का शइ रखो। अलाह फरमाए थो त पोइ बि मां उन खे फौरी तौर ते उते पकड़ नथो कयां, उन खे अंधो नथो कयां, उन खे मंडो नथो कयां, उन खे लंगड़ो नथो कयां, उन खे ईअं अपाहिज नथो बणायां, उन जो उते निड़ घुट नथो घुटियांसि, साहु नथो कढांसि। पोइ बि मां बर्दाश्त कयां थो, मां हलीम आहियां, बुरदबार आहियां त मन अॻिना हली तोबा करे, मन तोबा करे। अलाह फरमाए थो त मां सभु ॾिसांसि थो, मां पंहिंजे ॿारनि जे हरकात सकनात खां वाक़िफ़ आहियां। उहो रब आहे जंहिं तव्हांखे ज़िंदगी बख़्शी, वरी तव्हांखे वफ़ात ॾींदो, वरी तव्हांखे क़यामत जे ॾींहुं उथाईंदो। अल्लाह ताला फरमाए थो इनल इंसान लकफूर, इंसान ना शाकिर आहे। असां बाने खे दुनिया में साईं लिङे करे अल्लज़ी ख़लक़क फसवाक फअदलक फी अई सूरत मा शाअ रकबक, असां सुहिणो सिताबो करे मोकिलियोसीं, संवासिदा उज़वा ॾिनासीं हिन खे। ईअं दुनिया में असां ईअं मायूब न कयोसीं, हिकु तारो वॾो हुजे सा हिकिड़ो नंढो हुजे हा, हिकु कनु वॾो हुजे हा हिकिड़ो नंढो हुजे हा, हिकु हथु वॾो हुजे हा हिकु नंढो हुजे हा, हिकु जंग वॾी हुजे हा हिकु नंढी हुजे हा। ऐबदार नज़र अचे हा, ज़रूरत बि इंसान जी पूरी न थिए हा, ऐबदार बि नज़र अचे हा। अल्लाह ताला फरमाए थो त मां इन इंसान खे इन मिटीअ मां पैदा कयो, वरी इन में इन खे मोटायां थो, वरी इन खे क़यामत जे ॾींहुं उथाईंदोमांसि। उहो नाशुक्री करे थो, नाशुक्री करे थो। मके जा मुशरिक चवंदा हा मई हो इल्ज़ाम वई रमी, केरु न अहिड़े भुतड़नि खे उथाईंदो जेके बोसीदा थी वेंदियूं। बास बादल मौत जा मुनकिर हुया, चवंदा हा त मरण खां पोइ ॿीहर उथणु कोन्हे को। अलाह फरमाए थो मिना ख़लक़नाकुम वफ़िया नुईदुकुम व मिना नुख़रिजुकुम तारतन उख़रा। इंसानो असां तव्हांखे मिटी मां पैदा कयो आहे, तव्हांखे मिटीअ में दफ़न कयूं था, वरी तव्हांखे मिटी मां दुबारा उथायो वेंदो। सुम इज़ा शाअ अनशर, पोइ जॾहिं रब चाहींदो वरी सभिनी खे उथाईंदो। फरमाई कुल्लुन इलैना राजिऊन, सभु असां ॾे मोटंदा। इन इलैना इयाबहुम सुम इन अलैना हिसाबहुम, सभिनी जो मोटण बि असां ॾे थींदो, सभिनी जो हिसाब बि असां वटि थींदो। उहे दुनिया जो जहान अमल जो जहान आहे। हिते अल्लाह तबारक व तआला असांखे कसब जे लाइ मोकिलियो त मां ॾिसां थो कहिड़ो मुंहिंजे हुकुम ते हले थो, कहिड़ो पंहिंजे ख़्वाहिश खे पूरो करे थो। इंसान आहिनि ॿिनि क़िस्मनि जा, हिकिड़ा आहिनि जेके हिन रब जे क़ुर खे अखियुनि ते रखनि था, हिन क़ुर खे सीने सां लॻाइनि था, हिन क़ुर पाक जे हुकुमनि खे पंहिंजे बसरो चशम क़बूल करनि था, इन ते हली था पवनि पिया, इन क़ुर जे हुकुमनि ते ऐं पैगंबर जे इताअत ते हली पिया। इहे माण्हू कामयाब थींदा। हिकिड़ा उहे आहिनि जेके क़ुर खे पसे पुश्त रखी करे, क़ुर खे छॾे करे पंहिंजे ख़्वाहिश जे मुताबिक़, पंहिंजे चाहत जे मुताबिक़ अमल करनि था। इहे इंसान ख़्वाब ख़ासिर थी वेंदा, इहे इंसान नाकाम थी विया। अलाह फरमाए थो मई युति अल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा, जंहिं मुंहिंजे हुक्म जी इताअत कई, मुंहिंजे रसूल जी पैरवी अख़्तियार कई, इहो ई वॾी कामयाबी खे पहुचंदो। अज़ीज़ो, दुनिया में त तव्हां असां सां ग़ैर मुस्लिम बि आहिनि, यहूदी बि आहे, नसारो बि आहे, बुत परस्त बि आहे, हिंदू बि आहे, माड़ेचो आहे, भील बागड़ी आहे, जानवर बि आहिनि, जीत जड़ा बि आहिनि, पखी बि आहिनि, पाणी जी मख़लूक बि आहे, सभु असां सां गॾु आहिनि, खोड़ रहनि था दुनिया जे अंदरि। 18,000 क़िस्म आहे मख़लूक़ात जेका दुनिया में तव्हां असां सां गॾु रहे थी पई। तव्हां असां बि हिकिड़ी मख़लूक आहियूं, पर अल्लाह ताला इंसान खे ई पंहिंजो फरमान ॾेई करे इन खे पाबंद कयूं त तूं हिन क़ुर ते हलंदे, तोखे मुंहिंजे हुकुम ते हलणो आहे। हाणे जेकॾहिं इंसान क़ुर खे छॾे थो ॾे, अलाह जे फरमान खे छॾे थो ॾे, त पोइ इन इंसान ऐं हैवान में कहिड़ो फ़र्क़ु थियो? ग़ैर मुस्लिम ऐं मुस्लमान में पोइ कहिड़ो फ़र्क़ु थियो? जॾहिं मुस्लिम बि क़ुर ते न हले, ग़ैर मुस्लिम बि क़ुर खे नथो मञे, क़ुर ते नथो हले, त पोइ मूंखे ॿुधायो त असां में ऐं ग़ैर मुस्लिमनि में कहिड़ो फ़र्क़ु थियो? दुआ कयो त अल्लाह ताला कलमे वारनि खे दीन ते हलाए, असांखे हिन क़ुर ते हलाए। फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू उदखुलू फ़िस्सिल्मि काफ़ा,
इस्लाम वारो, ईमान वारो, कलमे वारो, तव्हां त इस्लाम में पूरे जा पूरा दाख़िल थियो। तव्हां त न क़ुर खे पंहिंजे सीननि में जाइ ॾियो। तव्हां त न क़ुर पाक जे हुकमनि जे मुताबिक़ निमाज़ूं पढ़ो, रोज़ा रखो, हज कयो, ज़कात ॾियो, ख़ैर ख़ैरात कयो, भली ॻाल्हि कयो, यतीमनि जो माल न खाओ, सूद न खाओ, व्याज न खाओ, कूड़ न ॻाल्हायो, कूड़ी शाहिदी न ॾियो, कंहिंजे मथां तोहमत न हणो। तव्हां त इस्लाम में पूरे जा पूरा दाख़िल थियो। तव्हां छो ग़ैर मुस्लिमनि वारा कम कया आहिनि? अलाह मुस्लमाननि खे झंझोड़े थो। या अय्युहल्लज़ीना आमनू उदख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़ा। तूं बि व्याज खा, वाणियो बि व्याज खाए, त पोइ कहिड़ो फ़र्क़ु थियो तव्हां में? अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, लिकुल्लि उम्मतिन जअलना मनसकन हुम नासिकू। असां हर उम्मत जे लाइ बणायो अथोसीं हिकिड़ो रस्तो, उन रस्ते ते हलनि था। असां हर उम्मत खे रस्तो मुहैया कयो आहे। फला युनाज़िउनका फ़िल अम्र। ऐं नबी पोइ तोसां इहे मके वारा जहिड़ो न कर, तोसां छो था जहिड़ो कर? असां त रस्तो ॾिनो अथसि, अॻियनि उम्मतुनि खे बि असां हिकिड़ो रस्तो ॾिनोसीं। तुंहिंजे ज़रिए असां तुंहिंजे दौर में इन्हनि माण्हुनि खे, तुंहिंजे उम्मत खे जेके ईमान आणींदा उनखे बि असां हिकिड़ो रस्तो अता फरमायो आहे। पोइ तोसां छो था जहिड़ो करनि? वधो इला रबिक, तूं उन्हनि खे पंहिंजे रब ॾे सॾु। इनका अला हुदम मुस्तक़ीम, तूं सिधे रस्ते ते आहीं। वैन जादलूक, पोइ जेकॾहिं तोसां जहिड़ो करनि, फ़क़ुल अल्लाहु आलम बिमा तामलून, पोइ चवेनि त अल्लाह ॼाणे थो जेको कुझु तव्हां कयो था। मां त तव्हांखे हीउ रस्तो ॾेखारणु आयो आहियां, मां त तव्हांखे रब ॾे सॾणु आयो आहियां। जीअं अॻियनि रसूलनि पंहिंजे पंहिंजे उम्मतुनि खे रस्तो मुहैया कयो ख़ुदा जे हुकुम जे मुताबिक़, मां बि अलाह जे हुकुम जे मुताबिक़ तव्हांखे रस्तो ॾेखारण जे लाइ आयो आहियां। पोइ अलाह ताला फरमाए थो, नबी तोसां जहिड़ो न कर, तूं हुनखे सॾु, तूं हुनखे पाण ॾे सॾु। त बाबा चयो हीउ अथव मां रस्तो अलाह जे तरफ़ां, हीउ मूंखे मिलियो आहे, क़ुर मिलियो आहे। कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह, चवनि त हीउ अथव मुंहिंजो रस्तो, मां तव्हांखे ख़ुदा जे तरफ़ सॼां थो, बसि तुंहिंजो कमु इहो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, जेके बि रसूल आया उन्हनि रसूलनि जो हिकिड़ो ई कमु हुयो, बसि तमामु अंबिया अलैहिस्सलाम पंहिंजे पंहिंजे उम्मतुनि खे चयो त असांजे मथां ॿी का ज़िमेवारी न आहे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन, असांजे मथां सिर्फ़ु पहुचाइणु आहे ख़ुदा जो पैगाम, ॿी का शइ असांजे ज़िमे न आहे। असां तव्हांखे ख़ुदा जो पैगाम ॾियूं था। अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, हे नबी तूं बि हे क़ुर उनखे पढ़ी ॿुधाए, हीउ क़ुर उन्हनि ताईं पहुचाए। बलिग़ मा उनज़िल इलैक, जेको तुंहिंजे तरफ़ नाज़िल कयो वियो आहे इहो माण्हुनि ताईं पहुचाए। पोइ तूं बि उन्हनि खे ॿुधाइनि। पोइ जेकॾहिं तोसां जहिड़ो करनि ऐं तोसां जिदाल करनि था ऐं तोखे तंग करनि था, त पोइ चवनि त ख़ुदा काफ़ी आहे, बसि अलाह ॼाणे थो जेको कुझु तव्हां कयो था। अलाह यहकुम बैनकुम यौमल क़ियामत, ख़ुदा फ़ैसिलो कंदो क़यामत जे ॾियारे। फ़ीमा कुंतुम फ़ी तख़्तलिफ़ून, जंहिंमें तव्हां इख़्तिलाफ़ कयो था मूंसां हिन क़ुर पाक जे बारे में, त हीउ हथ जो ठहियलु ॿुधाए थो, ख़ुदा जो कलाम कोन्हे, इन जो फ़ैसिलो बि ख़ुदा कंदो। ऐं जेको तव्हां मूंखे चओ था त लस्त मुरसला, तूं रसूल कोन्हे, तोखे रसूल नथा मञूं पिया, इन जो फ़ैसिलो बि अलाह कंदो, इहो फ़ैसिलो बि ख़ुदा कंदो। मां जे रसूल हुजण जो इनकार कयो था, हिन कलाम इलाही जो कलाम इलाही हुजण जो इनकार कयो था, चओ था त ख़ुदा जो कलाम न आहे, इन हाज़ा इल्ला क़ौलुल बशर, हे इंसान जो ठहियलु कलाम आहे, ख़ुदा जो न आहे, असां इनखे न मञींदासीं, त पोइ इहो फ़ैसिलो अलाह कंदो। मूंखे जेको अलाह ताला हुकुम कयो आहे मां तव्हांखे ॿुधायां थो। अज़ीज़ो, हीउ क़ुर असां ॾे हिदायत जो पैगाम खणी आयो आहे, सिधो रस्तो सिरात मुस्तक़ीम। अल्लाह ताला फरमाए थो, इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम, बेशक हीउ क़ुर आहे जेको सौ रस्तो तव्हांखे मुहैया कंदो। पोइ तव्हां असां मञूं जेको क़ुर ते हलंदो, मन इह्तदा फ़इन्नमा यहतदी लिनफ़्सिही, अल्लाह फरमाए थो जेको क़ुर जो रस्तो अख़्तियार कंदो उनजो पंहिंजो फ़ाइदो आहे। वमन ज़ल्ल फ़इन्नमा यज़िल्लु अलैहा, जंहिं क़ुर जे वाट खे छॾे ॾिनो उनजो बार बि पंहिंजे मथां। दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असां समूरनि खे, हज़ूर जे उम्मत खे हिन क़ुर पाक जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, हिन फ़रमान ख़ुदावंदी जे मथां असांखे हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं पैगम्बर पाक जे सुन्नत जे मुताबिक़ दुनिया में ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ो, इहे दीनी इदारा आहिनि, जन इदारनि जे मरहूने मिनत तव्हां असांजे बचनि खे क़ुर जी तालीम मिले थी ऐं असां में इंसानियत वारो सलीक़ो पैदा थिए थो। जेकॾहिं न त पोइ अलाह फरमाए थो, उलाइक कल अनाम, हीउ इंसान पोइ जानवरनि वांगुरु आहिनि, हो चइनि पेरनि ते ॿिनि पेरनि ते घुमण वारो आहे। जहिड़ो हुनखे आहे जानवर खे ला इल्मु आहे, थोरो हे बि ला इल्मु आहे। जीअं हो ज़ुल्म करे थो, हे बि ईअं ज़ुल्म करे थो। जेको क़ुर जे तालीम खां वाक़िफ़ न हूंदो, अलाह जे रसूल जी ख़बर न हूंदसि, ऐं अलाह जेको पैगाम मोकिलियो आहे इन में अदुल, इन में इंसाफ़, छो त अल्लाह ताला हुकुम फरमाए थो, इन अल्लाह यअमुरुकुम बिल अदल वल इहसान व इताए दिल क़ुरबा व यनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर वल बग़य। माहौलियाती ज़िंदगीअ जो ख़ुदा सबक़ ॾिए थो पियो
तो इंसान हो ज़ुल्म न कयो, नाहक न कयो, क़त्ल न कयो, ज़्यादती न कयो। अल्लाह ताला हुकुम करे तो इंसाफ़ जो, एहसान जो, भलाई जो, ईसार जो, सच्चाई जो, पराए हक़ खां परे भॼण जो, पराए घर खे न लताड़ियो। ला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतुन व साअ सबीला। ज़िना जहिड़े बुछड़े अमल जे वेझो न वञो, ॾाढो बुरो रस्तो आहे। ला तक़रबु माल यतीम इल्ला बिल्लती हिय अहसन। यतीम जे माल जे वेझो न वञो मगर त सुहिणी नियत सां। सम्झो था त यतीम जो माल ज़ायो थी वेंदो, रखे रखे ईअं टपड़ ॻरी वेंदा, हे बाल कोई इन जी बाल पुरसी न थींदी, इहो माल वधंदो कोन। जेकॾहिं हिन जी देखभाल न कबी त इहो यतीम जो माल ज़ायो थी वेंदो। इन्हीअ जे करे जेकॾहिं तव्हां उन जे माल खे, यतीम जे माल खे फेर घेर कयो था, उनखे वधायो था, उन जे माल सां वापार तिजारत कयो था ऐं उन जो माल जीअं वधंदो रहे त पोइ इहा सुठी नियत आहे। इन नियत सां भलंजा यतीम जे माल में इज़ाफ़ो थिए, इन नियत सां भलाई ऐं ख़ैर ख़्वाही जे नियत सां। बाक़ी जेकॾहिं तव्हां चओ था त यतीम जो माल, यतीम नंढड़ो आहे, इहो असांखो छा पुछा कंदो, इन जो माल खाई वञो, इहा खाइणु हराम आहे। मा यकुलून फी बुतून में नार। अल्लाह फरमाए थो अहिड़े क़िस्म जी जेका माण्हू ख़ुराक पंहिंजे पेटनि में विझनि था, इहे बाहि जा अंगर था विझनि पिया, इहो उन यतीम जो माल नथा खाइनि, बाहि था विझनि पिया पंहिंजे पेट में। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे क़ुरानी तालीम जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, इन्हनि इदारनि खे ता क़यामत आबाद फ़रमाए। असांजे दोस्तनि जेका महिनत कई आहे अल्लाह ताला उहा क़बूल फ़रमाए। उस्तादनि जी महिनत, ख़ादिमनि जी ख़िदमत, पाड़े वारनि जे ताउन खे अल्लाह ताला मंज़ूर ऐं मक़बूल फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।